अस्सलाम वालेकुम दोस्तों, चाल वाला खुश आयो ठीक आयो। मैनू नहीं सब दोस्त ठीक ठाक होंदो, जिते भी होंदो खुश आई आबाद होंदो। दोस्तों मां तव्हांजो पंहिंजो वफ़ा यासिर कोलाची, जीअं त मां पंहिंजो यूट्यूब चैनल खोलियो आहे वफ़ा यासिर ऑफिशियल यूट्यूब चैनल। हुनखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, फॉलो कयो, शेयर कयो, जीअं अचण वारी हर नई नोटिफिकेशन, नई वीडियो, नई अपडेट ऐं मुंहिंजे आवाज़ में सॉन्ग ऐं मुंहिंजी तमामु ज़बरदस्त तरीक़े सां लिखियलु शाइरी तव्हां सभिनी दोस्तनि ताईं पुॼी सघे। तो दोस्तों मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, फॉलो कयो, शेयर कयो, ॾिसणु न विसारींदा। ऐं वफ़ा यासिर ऑफिशियल चैनल इहो हमेशह रहंदो ऐं हमेशह जे लाइ रहंदो हाणे। ऐं काफ़ी मूं चैनल ठाहिया, काफ़ी पेज ठाहिया, काफ़ी मूं लिंकूं दोस्तनि ॾे मोकिलियूं, पर उहे मुंहिंजो जेके चैनल हुया यूट्यूब जा वफ़ा इंटरप्राइज़ या सिंगर जे नाले सां, उहे सभु चैनल मुंहिंजा जेके हुया फेक आहिनि। ऐं सभु चैनल मुंहिंजा को बि रियल न आहे। इहो मुंहिंजो चैनल जेको आहे इहो रियल आहे। ऐं हिन मुंहिंजे चैनल ते तव्हांखे अगरि सर्च करिणो हुजे वफ़ा यासिर ऑफिशियल सर्च कंदा, हिन चैनल ते मुंहिंजो जेको हीउ चैनल आहे, हिन मुंहिंजे चैनल ते तव्हांखे मुंहिंजे आवाज़ में शाइरी, मुंहिंजे आवाज़ में गीत, मुंहिंजे आवाज़ में कचारी, मुंहिंजे आवाज़ में ॻाल्हियूं, कहिड़े बि शाइर सां, कहिड़े बि सिंगर सां, कहिड़े बि फ़नकार सां मिलंदुमि, तव्हांखे बि उनजो दीदार कराईंदुमि वीडियो जे ज़रिए, यूट्यूब जे ज़रिए। ऐं यूट्यूब ते बि वीडियो अपलोड कंदुमि, कहिड़े बि कलाकार सां, अदाकार सां मां मिलंदुमि, मशहूरु अदाकार सां, मशहूरु फ़नकार सां, मशहूरु आर्टिस्ट सां। ऐं मां पंहिंजे आवाज़ में बि गीत हिन ते अपलोड कंदुमि, रियल सॉन्ग, कॉपीटेशन न, वोकल रिमूव न, रियल कमु कंदुमि। मां पंहिंजे चैनल ते रियल कमु कंदुमि, जेको बि कमु कंदुमि रियल कमु कंदुमि ऐं कॉपीटेशन न कंदुमि, छो त कॉपीटेशन जेका आहे यूट्यूब खे बि पसंदि न आहे, फेसबुक पेज ते बि अपलोड कोन थींदी ऐं कहिड़े बि चैनल ते उहा जेका आहे सो अपलोड कोन थी सघे। हुन ते बैंड थो लॻे, हुन ते रेड निशान थो अचे। दोस्तो तव्हांखे बि इहा रिक्वेस्ट आहे, तव्हां बि जेको कमु कयो पंहिंजो रियल कमु कयो ऐं पंहिंजो रियल तरीक़े सां कमु कयो। यूट्यूब ते थोरो कमु कयो ऐं पंहिंजे आवाज़ में कमु कयो, म्यूज़िक ठारायो, नओं म्यूज़िक हुजे ऐं बिल्कुलु नओं म्यूज़िक हुजे, कंहिं बि तरीक़े जी का बि कॉपीटेशन न हुजे ऐं कंहिं बि तरीक़े जो को माना ग़लति कमु न हुजे, ग़लति अल्फाज़ शाइरी में इस्तेमालु न कयो। ऐं वॾे में वॾी जेका आहे ॻाल्हि असांजे शहरनि में इहा थी वई आहे त माना काफ़ी अहिड़ा गुथा अल्फाज़ इस्तेमालु कनि था शाइरी में, उहे अल्फाज़ इस्तेमालु न थियणु घुरिजनि। ऐं सुठी शाइरी लिखो, अॻिए दोस्त खे बि वणे ऐं ॿुधण वारो दोस्त बि तव्हांखे लाइक करे, फॉलो करे, शेयर करे, जीअं हुनखे तव्हांजी शाइरी, तव्हांजो यूट्यूब चैनल, तव्हांजो फेसबुक पेज ऐं तव्हांजो माना जेको रियल कमु आहे उहो हुनखे पसंदि ईंदो, त तव्हांजे चैनल खे सब्सक्राइब कंदो दोस्तो। ऐं वॾी महिरबानी सभिनी दोस्तनि जी जेके मूंखे ॾिसी रहिया आहिनि यूट्यूब चैनल ते ऐं ॾिसंदा जेके ही मुंहिंजे चैनल ते अपलोड थींदी वीडियो। सो दोस्तो मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त जेको बि यूट्यूब ते कमु कयो रियल कयो ऐं जेको बि तव्हां यूट्यूब ते कमु करे रहिया आहियो उहो कमु रियल कयो, फेक कमु न कयो। फेक जेको आहे यूट्यूब ते कोन हलंदो, फेसबुक पेज ते कोन हलंदो। ऐं जेको बि तव्हां पंहिंजो कमु कयो रियल कयो ऐं मां बि तव्हां सां गॾु आहियां ऐं तव्हां बि पंहिंजे कम खे क्लियर कयो ऐं यूट्यूब खे जेको कमु पसंदि आहे उहो तव्हां कमु कयो। ऐं जीअं मां कमु करे रहियो आहियां यूट्यूब ते, ईअं तव्हां कमु कयो, पंहिंजो वीडियो अपलोड कयो, थंबनेल टाइटल सही लॻायो ऐं ग़लति माण्हुनि जे चवण में न अचो दोस्तो। ऐं जेको आहे सो फ्रेश कमु कयो, पंहिंजी आवाज़ में कमु कयो ऐं जेको फ्रेश कमु आहे हुन ते तव्हांखे फ़ाइदो बि थींदो ऐं तव्हां हुन ते पैसा बि कमाए सघो था ऐं तव्हां हुन ते वायरल बि थी सघो था, तव्हांजी मशहूरी बि अची सघे थी हुन ते दोस्तो। ऐं बाक़ी जेको फेक कमु आहे उहो यूट्यूब खे बि पसंदि न आहे, फेसबुक पेज ते बि न हलंदो ऐं यूट्यूब ते बि रिमूव थी वेंदो दोस्तो। उमेदु हूंदी जिथे बि हूंदो ख़ुशि ऐं आबा हूंदो सिंध जा शाइर, फ़नकार, सिंध खां ॿाहिरि रहंदड़, सिंध में रहंदड़ ऐं जिथे बि रहो था, दुबई, सऊदी ऐं कहिड़े बि मुल्क सां तव्हां तालुक़ु रखो था, उमेदु हूंदी सभु दोस्त जिथे बि हूंदो ख़ुशि ऐं आबाद हूंदो दोस्तो। मुंहिंजो हीउ नयो चैनल आहे, इंशाल्लाह अञा 2 खां 3 सब्सक्राइबर हिन ते थिया आहिनि
ऐं उमेद अल्लाह में उमेद आहे त माना मां हिन चैनल ते कामयाबु थींदुमि। मुंहिंजा दोस्त जेके चाहींदड़ आहिनि सिंधी, पंहिंजा ख़ासि करे पंहिंजा सिंधी जेके आहिनि उहे मूंखे वधि में वधि सपोर्ट कंदा ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, फॉलो कंदा, शेयर कंदा, जीअं त हर अचण वारी नई नोटिफिकेशन मुंहिंजे सिंध जे ॿाहिरनि ताईं पुॼी सघे। जेके सिंध खां ॿाहिरि रहंदड़ आहिनि, दुबई सऊदी में जेके रहनि था, हुननि ताईं इहा मुंहिंजी नोटिफिकेशन पुॼंदी रहंदी। त दोस्तो, तव्हां बि जेको कमु कयो रियल कयो ऐं अहिड़ो कमु कयो जेको अॻे माण्हूअ खे वणे ऐं पसंदि अचे। दोस्तो, मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त तव्हां बि रियल कमु कयो। ऐं वॾी महिरबानी दोस्तो, मिलंदासीं अॻी वीडियो में।